मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी, मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी। कई छा है संभलड़ा थी छा संभलड़ा कई छा, भला तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे। तकड़ तकड़ अथई मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी, मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी, मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी। कई छा है संभलड़ा थी छा संभलड़ा कई छा, भला तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे। फौजिया सुमरो। तबियत तो सा लगे थी। कई छा है संभलड़ा थी छा संभलड़ा कई छा, भला तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे। तकड़ तकड़ थई मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी, मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी, मूंखे तुंहिंजी ख़बर ई कान पवे थी। कई छा है संभलड़ा थी छा संभलड़ा कई छा, भला तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे। मशहूर अवामी फनकारा फौजिया सुमरो जो असुल नालो हकीमा हो। हिन वीरावाह लॻ तालके नंगरपाकर जे ॻोठ खासर में 1969 धारे नाथे खान जे घर में जन्म वरितो। संदसि वालिद टंडे मोहम्मद खान जी शुगर मिल में मुलाज़िम हो ऐं उते हमद ऐं नात शरीफ़ ॻाईंदो हो। अॻिते हली लॾे पलाणे टंडे मोहम्मद खान में अची वेठो, जिते फौजिया सुमरो मैट्रिक पास कई ऐं 16-17 वरनि जी ॼमार में ॻाइणु शुरू कयईं। संदसि तालुक बुनियादी तरह मज़हबी घराणे सां हो, जंहिं करे खेसि फन जी दुनिया में अचण वक़्तु काफ़ी ॾुखियाईं पेश आयूं। पर पंहिंजे शौक़ जी तकमील ख़ातिर माइटनि खां चोरीअ नंढनि नंढनि फंक्शननि ऐं प्रोग्रामनि में ॻाईंदी रहंदी हुई। 1987 ईस्वी धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा खेसि मुतारिफ़ करायो ऐं संदसि आवाज़ में ॿ कलाम बेक़दरा कतुर न कयई को ऐं छॾे विया साथी सुखनि जा रिकॉर्ड कया, जिन ॿुधंदड़नि में काफ़ी मक़बूलियत हासिल कई। फौजिया सुमरो राग जी बाक़ाइदा सिखिया उस्ताद मजीद खान ऐं ग़ुलाम हुसैन कलेरी खां वरिती। संदसि आवाज़ में काफ़ी दर्द। सुमरो सिंधी औरत फनकाराउनि में वाहिद फनकारा हुई, जंहिंखे वध में वधि ॿुधो ऐं पसंदि कयो वियो आहे। संदसि कलामनि सिंध जे झरझंग में वॾी मक़बूलियत माणी। हूअ केस्ट कंपनियुनि खां काफ़ी ॻढ़ो मुआवज़ो वठंदी हुई। हिन घणो तणो इश्किया कलाम ॻायो आहे। उन खां सवाइ हर साल मुहर्रम महीने में संदसि आवाज़ में सिंधी नोहनि जूं कैसेटूं रिलीज़ थींदियूं हुयूं। फौजिया सुमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, भारत, दुबई, शारजाह ऐं कतर समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फन जा जोहर ॾेखारिया। हिन सिंधी, सराइकी, उर्दू, बलोची, मारवाड़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में पिणु ॻायो आहे। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, शेख अयाज़, बिलावल ओठे, अली मोहम्मद उडेराई, साईंदाद सांद ऐं ॿियनि शाइरनि जा कलाम ॻाए ख़ूब दाद हासिल कयो।
संदसि मशहूर गीतनि में कंहिं हथ हलाया त ॻोढ़ा गड़ी पिया, को त अहिड़ो हुजे कॾहिं नींहं वारा अले मुंहिंजा मारूअड़ा, जहिड़ी प्यारी सिंध तहिड़ा सिंधी माण्हू, कारूं झर ते आव आऊं अकेली आहियां, जीअरे मूॾे कोन आहे शामिल आहिनि। संदसि शादी 1993 ईस्वी धारे टंडरे मोहम्मद खान जे ज़मींदार हाजी मिस्री सेठी सां थी, जंहिंमां खेसि हिकु धीअ जो औलाद आहे। संदसि 110 कैसेटूं रिलीज़ थियूं। खेसि शाह अब्दुल लतीफ़ भिठाई अवार्ड ऐं शहबाज अवार्ड समेत लातादाद अवार्ड मिलिया। थर प्रोडक्शन रिकॉर्डिंग कंपनी 2000 ईस्वी धारे मीरपुर ख़ास में संदसि मंता तौरु ताजपोशी कराई। 2002 ईस्वीअ में बीमार रहण खां पोइ हिन पाण खे व्हीलचेयर ते खणाए बि शाह लतीफ़ जे उर्स ते कलाम ॻाए पंहिंजे मदाहनि खे मायूस न कयो। फौज़ा सुमरो गुर्दनि जी तकलीफ़ जे करे कुझु वक़्तु बीमार रहण खां पोइ 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वीअ ते वफ़ात करे वई। खेसि टंडे मोहम्मद खान जे सखी बुरहान शाह कब्रिस्तान में दफ़न कयो वियो। कयड़ी को